अस्सलाम दोस्तों मैं बिलाल अहमद कमड़ो उम्मीद रखां सब दस खुश हूंदा। अच्छा असांखे कुझु स्पोर्ट्स जो सामान ख़रीद करणो हुयो, असां खैरपुर में आयासीं। ही कुझु असां पंहिंजे ॿारनि जे लाइ जेको आहे सो सामान वरितोसीं। उन असांखे ॿारनि चयो जेके असांजी नियाणियूं या छोकिरा मुंहिंजे लाइ। सो भाऊ जन जेको आहे सो असांजा व्यूअर्स आहिनि जेके असांजे भाऊ जन शॉप ते असां सां गॾु मौजूदु आहिनि। ऐं हिन असांजे कम जे करे भाऊ जन असां सां डिस्काउंट बि कयो आहे। भाऊ जन खां नालो बि पुछंदासीं ऐं असां दुकान जी लोकेशन बि पुछंदासीं। ऐं हिकु ॿ ॿिया बि मां भाऊ जन खां सुवाल कंदुमि। सर सभ खां पहिरियों पंहिंजो तव्हां नालो ॿुधाइजो। सर शिराज अहमद। शिराज अहमद सर, दुकान जो नालो? शिराज स्पोर्ट्स। शिराज स्पोर्ट्स सर, हिन जी लोकेशन तव्हां थोरो मेंशन करियो। सर निमोड़ जे वेझो ई आहे, नाज़ा स्कूल निमोड़ जे विच ते, खैरपुर सिटी। खैरपुर मीरस। अच्छा, तव्हां असांखे मतिलबु असांजी वीडियोस वग़ैरह ॾिसंदा आहियो। जी जी। जेको असांजो सिस्टम हले थो पियो इन में असांजो सोशल बि आहे, एजुकेशन हिसाब सां बि आहे। इन जे बारे में तव्हांजा छा तासुरात आहिनि? सर अल्हम्दुलिल्लाह जेको कमु कयो था तव्हां माशाल्लाह बहितरीनु था कयो इलाइक़े जे हिसाब सां। ऐं इहो ई कमु हलंदो त माशाल्लाह कमु बहितर थींदो। ॿारनि जे मुस्तक़बिल लाइ तव्हां जेको कयो था तालीम जे लाइ, इहो ॾाढो बहितरीनु कमु आहे। अच्छा सर, हिन वीडियो खां पोइ या मतिलबु असांजे हिसाब सां पोइ तव्हां ॾाढो ग़रीब ॿार अचे जेको काथे परचेस करे त पोइ डिस्काउंट वग़ैरह तव्हां? इंशाल्लाह सर बिल्कुलु डिस्काउंट कंदासीं। तव्हां सर पंहिंजो कॉन्टेक्ट नंबर शेयर कजो। सर 0345488947। अच्छा दोस्तों, हिन वीडियो जो मक़सदु इहो आहे त जेके असांजे दुकानदार ॿाहिरि आहिनि, जीअं मां हिते आयुमि त भाऊ मूंखां बग़ैर पुछे जेको आहे सो मूंखे सुञातो ऐं मूंसां डिस्काउंट कयो। त तव्हां कोशिशि कंदा कयो त जेके अहिड़ा असांजा दुकान वारा आहिनि जेके स्टूडेंट आहिनि या ग़रीब शागिर्द उन्हनि खे डिस्काउंट था ॾियनि, तव्हां कोशिशि कंदा कयो त उन्हनि वटि अचो, उतां परचेस कयो। छो त तव्हांजे परचेस जेतिरी थींदी इहो ओतिरो इंशाल्लाह जेको आहे ॿियनि माण्हुनि खे डिस्काउंट ॾींदा। लख थोरा भाउ, लख महिरबानी। महिरबानी।